दिलावर खान चाकर खान मुंहिंजो भेणियो आहे तुंहिंजो सॻो सौटु आहे। असांजा इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर रिश्तनि हुअण जे नाते असां ते इहो फ़र्ज़ु थो थिए त चाकर खान जी ॻोल्हा कयूं। सावल खान जी ॻोल्हा करण खां बहितर त इहो ई आहे त हुनजो टीजो कराए ऐं चाकर खान खे ख़त्मो ॾियारे छॾ। तव्हां त इहो ई पिया चाहियो न त सौटु चाकर खान तव्हांजे रस्ते तां हटी वञे ऐं जीअं हूंदी जाइ वलारनि में तव्हांखे आसानी थिए। दिलावर खान मां एॾो कमज़ोर न आहियां, न को कमज़रफ़ आहियां जो पंहिंजा मक़सद हासिल करण जे लाइ पंहिंजे रिश्तनि जे तक़दुस खे पैमाल कयां या को उन्हनि खे नुक़सानु रसायां। उन्हनि मां न आहियां मां। तव्हां जी ॻाल्हि ॿुधा, इहा चंग मोती जी पग तोखे पंहिंजे मथे ते रखण ते कहिड़ो मक़सदु हो? दिलावर इहा वक़्त जी ज़रूरत हुई न, हिन ॻोठ में अमन बहाल करण जे लाइ इहो सभु कुझु करणु ज़रूरी हो। तव्हांजो वॾो दुश्मन पासीरो थी वियो आहे, उनजी ॻोल्हा करण बजाए तव्हांखे ख़ुशि थियणु खपे। जेको कमु तव्हांखे करिणो हुयो न उहो तव्हांजो दुश्मन करे चुको आहे। दिलावर खान पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजा चाकर खान सां के बि इख़्तिलाफ़ न हुआ, पर जॾहिं के इख़्तिलाफ़ हुया बि त असां पाण में मिट हूं अज़ीज़ हूं, इहो असांजो पंहिंजो मसइलो हो, उहो पाण में असां निबेरे सघूं पिया। पर मां कॾहिं बि न चाहींदुसि त को ॿाहिरियों धारियो अची असांजे ॻोठ जे कंहिं बि फ़र्द में हथ विझे ऐं असां वेही ॾिसूं, इहो हरगिज़ बर्दाश्त न कंदुसि। जेकॾहिं तव्हांखे सौट सां एॾी हमदर्दी आहे न त पोइ अकबर खान जी ॻिची में वञी हथु विझो। सौट जो कातिल अकबर खान ई आहे। ईअं बि कंदुसि, ॾेखारींदोसांसि सोटे जी रांदि। पर सभ खां पहिरियों तव्हां वञी अकबर खान सां मिलो। जेकॾहिं तव्हां सां सुरताल करे थो ऐं ॻाल्हियुनि में अचे थो त ठीकु आहे, ऐं जेकॾहिं तव्हां खां ॻाल्हियुनि में ज़ोर थो थी वञे, ॾाढो थो थिए, त पोइ अकबर खान त मां सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।